लाड़काने में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीटीआई हुकूमत जो ख़ात्मो व्हाइट हाउस जी साज़िश न पर बिलावल हाउस जी साज़िश जे नतीजे में थियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान मुखातिब थींदे चयो त खान साहब अवां खे हटाइण पुठियां व्हाइट हाउस न पर बिलावल हाउस जी साज़िश हुई, पर इमरान खान आसिफ ज़रदारी जो क्रेडिट अमेरिका खे ॾियणु चाहे थो। शहीद बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी जे मौके ते गड़ी खुदाबख्श में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सिलेक्टेड ऐं उन्हनि जी सहूलियतकारनि खे खुदाफिज़ चई छॾियो आहे। इहो ई जमहूरियत जो इंतकाम आहे। हिन चयो त जीअं मुशरफ माज़ी जो हिसो बणिजी चुको आहे, अहिड़ी तरह सिलेक्टेड ऐं उन जा सहूलियतकार बि माज़ी जो हिसो बणिजी चुका आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुशरफ जीअं सिलेक्टेड खे खीर मां मख जीअं कढे ॿाहिरि फिटो कयो आहे, अॼु मुशरफ जो किथे नालो निशान नाहे। पीपी चेयरमैन बेनज़ीर भुट्टो चूंडिजी हुई ऐं दहशतगर्दी ऐं आमिरियत हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। आमिरियती बंदूक जे ज़ोर ते अवाम जी आज़ादी खसींदी आहे ऐं दहशतगर्द ख़ौफ़ पखेड़े अवाम जा हक़ खसींदा आहिनि। ही सभु ख़ौफ़ जो माहौल पैदा करे अवाम जा हक़ फॿाइण जी कोशिश कंदा आहिनि। बिलावल चयो त इंतहा पसंद कॾहिं मज़हब खे इस्तेमालु कंदा आहिनि त कॾहिं क़ौम परस्ती खे इस्तेमालु कंदा आहिनि। अवाम खे ग़ुलाम बणाइण लाइ मज़हब खे बदनाम कयो वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ क़ौमनि खे बि बदनाम कयो वेंदो आहे, माण्हुनि खे हरासा कयो वेंदो आहे। हिन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो नफ़रत जी सियासत न पर उम्मीद जी सियासत ते यकीन रखंदी हुई ऐं हू कूड़ जी सियासत न पर सच जी सियासत ते यकीन रखंदी हुई। हू विरहांगे जी सियासत न पर इतिहाद जी सियासत ते यकीन रखंदी हुई। बिलावल चयो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी गैर जमहूरी माण्हुनि जो बंदोबस्तु कयो, उन्हनि खे खुदाफिज़ चई ॾेखारियो आहे। असां नफ़रत ऐं विरहांगे जी सियासत ते यकीन नथा रखूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जे मुआशी सूरत हाल ख़राब आहे। पाकिस्तान खे पंहिंजे पेरनि ते बीहण जो कम रुगो जियाल ई करे सघनि था। दहशतगर्द इंतहा पसंद ऐं नफ़रत जी सियासत जो ख़ात्मो अणटुटल आहे। परॾे वज़ीर चए त शहीद बेनज़ीर भुट्टो जो हिकु बहादुर अॻवान हुई। हिन 30 साल मौत जो मुक़ाबिलो कयो पर हिन पंहिंजी अवाम कारकुन ऐं साथियुनि खे हिकु ॾींहुं बि पोइते न छॾियो। ही हिकु पाकिस्तान चाहींदी हुई, खेसि समूरी दुनिया में इज़त सां पुकारियो ऐं ॾिठो वेंदो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।